अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवीअ जे प्रोग्राम कलमकार सां गॾु हिकु दफ़ो वरी अव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। अॼोको असांजो जेको प्रोग्राम हूंदो उहो आहे दादा वासुदेव मोहीअ जे यादि में, जेको कुझु ॾींहं अॻु में हीअ दुनिया छॾे वियो आहे। पर संदसि जेको कमु थियल आहे अदबी हवाले सां, जेका उन जी शाइरी आहे, जेके कहाणियूं आहिनि, जेके तर्जुमा आहिनि, उन्हनि खे मौत छुई बि नथो सघे। उहे अमर आहिनि, उहे ज़िंदा रहणा आहिनि। जेसीं ताईं सिंधी ॿोली आहे, जेसीं ताईं अदब आहे, जेसीं ताईं हीअ दुनिया जी सूंहं आहे, तेसीं ताईं उहो अमर ख़ज़ानो असां सां गॾु हूंदो, असांजे ईंदड़ नसलनि सां गॾु हूंदो। हीअ जेको सॼो सिलसिलो हुयो, ख़ासि तौर ते उहे हिंदू अदीब जेके असांजा वॾा हुया ऐं जिन खे हिकिड़े विरहाङे जे वढ असांखां अलॻि कयो, उन्हनि जी मुहबत ऐं असांजी उन्हनि सां मुहबत हींअर ताईं साॻी आहे। उहा ई साॻे देस जे माण्हुनि वारी आहे। जीअं कंहिं देसवासीअ सां प्यारु कबो आहे, ईअं ई आहे। ऐं शायदि उन्हनि सां या उन्हनि जी असां सां मुहबत इन करे बि वधीक आहे छाजे करे जो हू असां सां रोज़ु मिली नथा सघनि, उहे परे आहिनि। परे रहण जे करे हिकु ख़ासि सिक अञा वधी वेंदी आहे। हींअर बि जॾहिं हीरो ठकुर असांखे फ़ोन करे थो त उन जे लफ़्ज़नि में जेको प्यारु आहे ऐं मुहबत आहे ऐं मेठाज आहे, उहो असांखे फ़ोन ते महसूसु थो थिए। हू चवे थो त सियासत भली केॾा बि वीछा वधाए, पर अलाह ऐं भॻवान जेके आहिनि उहे असांखे मिलायो वेठा आहिनि। हाणे व्हाट्सएप ते कॉल था कयूं, हिकु वक़्तु ई हिकु ॿिए खे ॾिसूं था, तूं कीअं आहीं, मां कीअं आहियां। इहे सभु दूरियूं, उहे सभु जुड़तूं सरहदूं हिन दुनिया जे जदीद औज़ारनि मिटाए छॾियूं आहिनि। ऐं मुहबत जे लाइ त का सरहद आहे बि कोन। जावेद अख़्तर जो हिकिड़ो उर्दू गीत हुयो हिंदीअ में, हिंदी फिल्म में, पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना उन्हें रोके, सरहदें इंसानों के लिए हैं, तुमने और मैंने सोचो क्या पाया इंसान हो के। त इंसाननि लाइ हिन मुहबतुनि जी का सरहद कोन्हे, पखियुनि जी का सरहद कोन्हे, प्यार जी का सरहद कोन्हे। उहे सरहदूं टोड़े मेलाप करे था वठनि। सो ॻाल्हि पई कई से वासुदेव मोही साहिब जी, जंहिंजो अदबी कमु एतिरो आहे जो उन ते मूंखे बिल्कुलु यकीन आहे त उन ते रिसर्च थींदी, इंडिया में थींदी, दुबई में थींदी, सिंध में थींदी, ऐं हर उन जाइ ते थींदी जिते सिंधी रहनि था ऐं सिंधी अदब ते डिस्कशन थियनि थियूं, सिंधी अदब ते ॻाल्हायो वञे थो, को माण्हू शेर लिखे थो, का कहाणी लिखे थो, त उते वासुदेव मोहीअ जा लफ़्ज़ बि उते सदाईं अमर रहंदा। वासुदेव मोहीअ जो जनमु 2 मार्च 1944 ते सिंध जे शहर मीरपुर ख़ासि पे थियो। मार्च जो महीनो हूअं बि सिंधी शाइरनि लाइ हिकिड़ो, सिंधी शाइरीअ लाइ हिकिड़ो स्वाभाविक आहे, लकी आहे, ॾाढो भाॻवंत आहे। छाजे करे वासुदेव साहिब खां सवाइ बि शेख अयाज़ ऐं इमदाद हुसैनी, एॾा ज़बरदस्त शाइर सिंधी ॿोलीअ जा, उहे मार्च जे महीने में ई पैदा थिया आहिनि। इमदाद हुसैनी हिकु दफ़े कचहरीअ में पियो ॿुधाए त उनखां शेख अयाज़ पुछियो, इमदाद तुंहिंजो जनमु ॾींहुं कहिड़ो आहे? त इमदाद ॿुधायोसि त 10 मार्च। त अयाज़ चयो, हा मार्च शाइरनि जो महीनो आहे। सो इमदाद चयो त उन वक़्तु मूंखे ख़बर न हुई त शेख अयाज़ पाण मार्च में पैदा थियो। बहरहाल उनजो जुमिलो अयाज़ जीअं जुमिला हूंदा उन। सो वासुदेव साहिब 2 मार्च 1944 ते पैदा थियो ऐं हू जॾहिं 3 सालनि जो हुयो त इहो विरहाङो, इहो हिकिड़ो हादिसो जिन 2 अलॻि मुल्क करे छॾिया हिक मां ऐं माण्हुनि खे विरहाए छॾियो। ऐं ख़ासि तौर ते हितां सिंध मां जेकी हिंदू लॾे विया, उन्हनि केॾी तकलीफ़ में गुज़ारिया उहे ॾींहं, उन्हनि जो अंदाज़ो उन्हनि जे किताबनि मां लॻाए सघिजे थो। उन दौर में ठहियल
मूवीज़ मां ऐं लिखियल किताबनि मां लॻाए सघिजे थो, या उन्हनि माण्हुनि सां कचहरी करण मां लॻाए सघिजे थो। ॾाढो तकलीफ़ त उन्हनि वक़्तु गुज़ारियो, पर पोइ शाबस आहे उन सिंधी हिंदूअ खे जेको जिते वियो उते उन महिनत कई ऐं उते कामयाबी हासिलु कई। हींअर बि दुनिया जे जंहिं बि मुल्क में सिंधी हिंदू आहे उहो शाहूकार आहे, उहो पंहिंजे महिनत सां अॻिते वधियो आहे, पंहिंजे टैलेंट सां अॻिते वधियो आहे। वासुदेव साहिबु शुरूअ में उन्हनि ॾींहंनि में सख़्तु गुरबत जे हाल में हो, पर पोइ उन महिनत कई, उन लिखियो। उन जी अंग्रेज़ी तमामु सुठी, उन जी अंग्रेज़ी एॾी सुठी जो हू मुख़्तलिफ़ तर्जुमा कंदो हो किताबनि जा अंग्रेज़ीअ में। उन अंग्रेज़ीअ में लिखणु शुरू कयो। हुन जो हिकिड़ो नसरी नज़्म बि आहे जंहिंमें हुन लिखियो त मां सभई ॿोलियूं मूंखे पसंदि आहिनि, पर टिनि सां प्यारु कंदो आहियां। हिकिड़ो अंग्रेज़ीअ सां, छाजे करे उहा मूंखे रोज़ी ॾींदी आहे। नौकिरी जिते पियो करे उते उनखे अंग्रेज़ीअ में कमु करिणो। टिनि सां प्यारु कंदो आहियां, हिकु अंग्रेज़ीअ सां छाजे करे जो उहा मूंखे रोज़ी ॾींदी आहे, ॿियो हिंदीअ सां छाजे करे उहा मूंखे देश सां मुहबत जो दर्स ॾींदी आहे, ऐं टियों सिंधीअ सां छाजे करे उहा मूंखे सपना ॾींदी आहे। सो सिंधी ॿोली पोइ बि हू जीअं शेखा याज़ जो बैत हो न, सिंधी माण्हू सुहिणा जंहिं जंहिं जाइ वञनि, तोड़े दूर रहनि तिन में महक मलीर जी। सो हू जिते बि विया, जंहिं देश विया, जंहिं शहर विया, उते हुननि सिंधियत जी सुगंध खे बरक़रार रखियो ऐं हू आख़िर ताईं पंहिंजा सपना सिंधीअ में ॾिसंदा रहिया। उन नस्ल जा असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। हाणे त थोरो सिंधी उते बि मसइलो आहे सिंधी ॿोलीअ सां हिंद में, जिते नओं नसुल जेको अचे थो उन्हनि खे शायदि सिंधी पढ़णु नथी अचे, लिखणु नथी अचे, ॻाल्हाए हू वञनि था, पर काफ़ी हद ताईं उहे उन ॿोलीअ खां कटिजनि पिया। अहिड़ी सूरत हाल में ही जेके असांजा सीनियर उते कमु कनि पिया, ख़ासि तौर ते हीरो ठकुर थी वियो, वासुदेव मोही साहिबु हुयो, या ॿिया आहिनि उन काफ़िले जा मुसाफ़िर, उन्हनि खे सलाम पेश कयूं था जिन सिंधी ॿोली, सिंधी अदब ऐं सिंधी रवायतुनि कल्चर खे अञा ताईं क़ाइमु रखण लाइ तमामु घणियूं कोशिशूं कयूं आहिनि। मां चाहींदुसि त हींअर प्रोग्राम में असां वासुदेव साहिब खे यादि कंदे उन जी शाइरी बि कुझु नाज़रीन सां शेयर कयूं। मां चाहींदुसि त वासुदेव मोहीअ जा ॿ गज़ल तव्हांखे ॿुधायां जेके मूंखे सुठा लॻा ऐं मां चाहींदुसि त तव्हां बि उन्हनि खे ॿुधो। साह में पियो साह तुंहिंजे गोद में, सांत थियो भटका तुंहिंजे गोद में, वण जो पन पन गुल जी हिकु हिकु पनखड़ी, मुर्क दरिया मुर्क आधर बाह तुंहिंजे गोद में, वण जे हेठां खट लकुण पाए अॻियां, निंड मुर्के मां तुंहिंजे गोद में, पींघ जी हीअ लोड सां खिल खिल वॼे, सूंहं जो पड़लाव तुंहिंजे गोद में, भटकंदो चुप में वञे पियो माल सां, को फुरे वियो गाह तुंहिंजे गोद में, सूमरो जोयो रखियल इमदाद गुल, हर को भायम भाव तुंहिंजे गोद में। हाणे इन शेर मां असांखे महसूसु थो थिए त हुन जी सिंधी अदीबनि ऐं शाइरनि सां केॾी मोहबत हुई। हाणे सूमरो जोयो रखियल इमदाद गुल, अदल सूमरो ताज जोयो रखियल मोराई इमदाद हुसैनी अयाज़ गुल, इन्हनि खे यादि कंदे इहो शेर लिखियलु आहे। सूमरो जोयो रखियल इमदाद गुल, हर को भायम भाव तुंहिंजे गोद में, झूर हॾड़नि ते पसीने जी चमक, कोहिरनि जो पाव तुंहिंजे गोद में, निम जे टारियुनि खे मिलायो पए हवा, नींहं जो महकाव तुंहिंजे गोद में, केतिरा युग गुज़री विया अॼु तूं अची, कंहिं कंहिं वरजा तुंहिंजे गोद में। उन खां अलावा देस खां दूरीअ ते उनजो जेको हिकिड़ो गज़ल आहे, माॻ छुटिजी विया देस खे छा चऊं, सीना वढिजी विया देस खे छा चऊं, जिंद कंहिं सां सिंध सां हिंद सां, सोच वठिजी विया देस खे छा चऊं,
माव हित माव हुत गोद कंहिंजी ना घाट खसिजी विया दे सके छा चऊं। जाम सागर नदियूं पोइ बि प्यासा असीं कंठ सुकिजी विया दे सके छा चऊं। ॿोल अलफ़ बे मिठा पर ॿुधण खां सिकूं लफ़्ज़ ढकिजी विया दे सके छा चऊं। शाह सामी सचल श्याम हासिद अयाज़ ना लटिजी विया दे सके छा चऊं। सो अहिड़े क़िस्म जा वासुदेव साहब जा केतिरा ई शेर आहिनि, केतिरा ई ग़ज़ल आहिनि, कहाणियूं आहिनि, तर्जुमा आहिनि, मज़मून आहिनि जिन मां हुन जी सिंध सां मुहबत ज़ाहिर आहे, अयान आहे। उहा ईअं ज़ाहिर आहे जीअं सिज जी रोशनी, जीअं चंड जी चांडराण, ईअं बिल्कुलु उन जे लफ़्ज़ मां सिंध ऐं सिंध सां सिक जेका आहे उहा समायल आहे। असांखे तोड़े जो इहो पक आहे त वासुदेव साहब जो पोरियो कॾहिं ज़ाया थियणो नाहे, रायगान वञिणो नाहे ऐं उहो हमेशह रहणो आहे। पर पोइ बि हिकु इंसानु जॾहिं हीअ दुनिया छॾे हलियो थो वञे त हिकिड़ो दर्द, हिकिड़ी तकलीफ़, हिकिड़ो ॾुखु, उहो हिकिड़ो नेचुरल आहे, फितरी आहे, जेको असां सभु महसूसु कयूं पिया। सिंध में वेठल अदीब बि महसूसु थो करे, हिंद में वेठल अदीब बि महसूसु थो करे, ऐं सॼी दुनिया में जिते बि सिंधी अदीब वेठो आहे, शाइर वेठो आहे, उन जे दर्द में वासुदेव मोहीअ जो मोह सदाईं रहंदो ऐं उहो दर्द हमेशह रहंदो, पर उन जा गीत अमर रहंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी। वरी ईंदड़ हफ़्ते हिन ई प्रोग्राम कलमकार सां गॾु लीडर टीवीअ ते हाज़िर थींदासीं। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।